बुखारी में हदीस है, 3 शख्स हुआ पो सफ़र ते निकता, अचानक बारिश अची वई। टई जणा वञी गार में वेठा त मींहुं बंदि थिए त पोइ ॿाहिरि निकिरूं। जबलनि में मींहुं जो वसंदो नी त वॾो तेज़ीअ सां वहकिरो हूंदो आहे, पोइ वॾनि वॾनि पत्थरनि खे बि खणी। हदीस में चए थो हिकिड़ो वॾो पत्थर हुयो, पाणी हुनखे गेलींदो आयो। उहो पत्थर उन गार जे मुंहं ते जो अची पियो त उहो पत्थर उते जो उते सुख थी वियो। उहे 3 ॼणा वीचारा अंदरि बंदि। ॾाढी पत्थर खे हटाइण जी कोशिश कयूं पर पत्थर चुरे ई न। सॾ कयूं पर जबल में इन्हनि जे सॾ खे केरु ॿुधे ई न। हदीस में अचे थो जॾहिं ज़िंदगी खां नाउमीद थी पिया त हाणे बचण जी काई उमेद कान्हे त पोइ उन्हनि टिनी नौजवाननि पाण में फ़ैसिलो कयो त हाणे तव्हांजो को नेक अमल हुजे उनजो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे रब खां दुआ घुरो त हीअ मुसीबत टरे। वसीलो भी जायज़ आहे, सफ़ा कटा वहा भी न थियो। पंहिंजे महबूब जे सदके, साहबा आल बैत जे सदके, जीअं चांडे साहब चयो सदके फातिमा बतूल, इहो वास्तो ॾेई सघिजे थो पर हिनखे ज़रूरी न सम्झो। इहो अक़ीदो न रखो त वसीले खां सवाइ रब ॿुधंदो ई कोन, वास्ते खां सवाइ रब बग़ैर वास्ते जे बि ॿुधंदो आहे, बग़ैर वसीले जे बि ॿुधंदो आहे। बाक़ी जायज़ आहे, हदीस में इन जो सबूत आहे। अमल जो वसीलो उनजो ज़िक्र त क़ुरान में बि आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला। ओ ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं पंहिंजे नेक अमल जो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे रब खां दुआ घुरो, अल्लाह ताला तव्हांजी दुआ क़बूल कंदो। हदीस में चए थो हिकिड़ो नौजवान हुते गार में उथी बीठो, रब खे अर्ज़ु कई, दुआ घुरई, या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो नेक अमल आहे। पाड़े में हिकिड़ी औरत हुई, मुंहिंजी हुन सां ॾाढी मुहबत हुई। जेतिरी मुंहिंजी हुन सां मुहबत एतिरी हुनजी मूंखां नफ़रत। उन माई खे का मजबूरी थी, उन मजबूरी में मूं वटि आई त मूंखे पैसा खपनि या सोन खपे। मां दरी भी बंदि कई, दरवाज़ो भी बंदि कयो, अलमारी जो दरवाज़ो खोलियो। मां चयो जेतिरा पैसा तोखे खपनि ॾियण जे लाइ मां हाज़िर आहियां, जेतिरो तोखे सोन खपे हाज़िर आहे, पर अॼु मुंहिंजे दिल जी ख्वाहिश पूरी कर। या अल्लाह, हूअ भी राज़ी थी वई, मां भी राज़ी थी वियुसि। जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त उन माई रोई करे चयो, इत्तक़िल्लाह, ओ नौजवान अल्लाह खां डिज, मजबूरी जो ग़लत फ़ाइदो न वठ। दरियूं ऐं दरवाज़ा त बंदि आहिनि, माण्हू त कोन था ॾिसनि पर रब ॾिसे थो, रब खां कोन लिकी सघे। ॿ गवाह तुंहिंजे कुलनि ते वेठा आहिनि, ॿ गवाह मुंहिंजे कुलनि ते वेठा आहिनि, किरामन कातिबीन। 2 फ़रिश्ता तुंहिंजे कुलनि ते वेठा आहिनि, 2 फ़रिश्ता मुंहिंजे कुलनि ते वेठा आहिनि। 4 गवाह भी हुजनि ऐं काज़ी पाण इहो मंज़र ॾिसे, इन ते फ़र्द जुर्म लागू थींदो या न? या अल्लाह, मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे, तुंहिंजो डपु कंदे गुनाह खे भी छॾे ॾिनुमि। उन माई जे मथड़े ते हथ रखी करे चयमि, बस अॼु खां बाद तूं मुंहिंजी अधी आहे, मुंहिंजी भेण आहे। या अल्लाह, मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे पैसा भी उनखे ॾिनमि, गुनाह खां भी रुकजी पियुसि। या अल्लाह, जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे, इन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमाया, दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई हटियो, पाण ई सुरकियो। ॿाहिरि कुझु रोशनी अंदरि अचे पई, कुझु हवा भी अंदरि अचे पई, कुझु बचण जी उमेद थी।
वरी ॿियो नौजवान उथी बीठो रब खां दुआ घुरई या अल्लाह मुंहिंजो बि हिकिड़ो अमल आहे कहिड़ो या अल्लाह हिकिड़ो मूं वटि मज़दूर हुयो मज़दूरी पियो करे शाम जे वक़्त में उहो कंहिं ॻाल्हि तां नाराज़ थी वियो मज़दूरी न वरितई या अल्लाह मां उनजी मज़दूरी अमानत करे कारोबार में लॻायमि बकरी वतम वरी बकरियूं वधियूं वरी रिढूं वरी ढगियूं कुछ सालन खां बाद वो मजदूर आयो चई अदा मुंहिंजी तोॾे अमानत है मजदूरी मूंखे पंहिंजा पैसा ॾे या अल्लाह मां चयोमांसि बकरियूं बि तुंहिंजूं ही रिढूं बि तुंहिंजूं ही ढगियूं बि तुंहिंजूं ही पैसा बि तुंहिंजा सम्झो सुभान अल्लाह त मूंखे चई यार भोग न कर अॻे बि नाराज़ कयो हुई वरी भी नाराज तो करी मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾे या अल्लाह मां उनखे चयोमांसि अदा हीअ तुंहिंजी मज़दूरी आहे मां कारोबार में अमानत करे तुंहिंजी मज़दूरी लॻायमि हीउ सॼो माल तुंहिंजो आहे या अल्लाह मां उहो सॼो माल उन मज़दूर खे ॾिनुमि हिकिड़ो रुपयो बि पाण वटि न रखियुमि इहो मुंहिंजो अमल आहे जेकॾहिं तो वटि क़बूल आहे त इन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा नबी से फरमाया दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई हटियो अधु माण्हू निकिरी सघे पियो अधु न पियो निकिरी सघे वरी टियों नौजवान उथियो रब खां दुआ घुरई या अल्लाह मुंहिंजो बि हिकिड़ो अमल आहे मां बकरार हुयुसि बकरियूं चारींदोसि पोइ शाम जो पंहिंजे बकरियुनि खे वाड़ में वाड़े खीर ॾुही पर पंहिंजे कुराड़े अबे अम्मा खे खीर पियारींदोसि पोइ पंहिंजा बचड़ा पोइ ज़ाल पोइ मां या अल्लाह हिकु दफ़े मूंखे देरि थी वई मां खीर ॾुही जो आयुसि त मुंहिंजा अबो अम्मा ॿई सुम्ही पिया उन्हनि खे निंड अची वई मां खीर जा ॿ प्याला झले अबे अम्मा जे मथनो बीह रहियुसि या अल्लाह मुंहिंजा बचड़ा रोअनि पिया मुंहिंजे गोॾनि में चंबड़िया पिया बाबा खीर ॾे बाबा खीर ॾे मां चवां न पुट जेसि ताईं अबे अम्मा खे न पियारींदुसि तेसि ताईं तव्हां न पीअंदव या अल्लाह मुंहिंजा उहे बचड़ा बि रोई रोई सुम्ही पिया ज़ाल बि जहिड़ो करे चयो तोखे पिरे ई माणे जी ग़लती आहे तोखे बचनि जो फिक्र न आहे जीअं वक़्त वारनि जा ॾिसंदा हो मेणा ई था न त तोखे पीउ मां जो फिक्र आहे या अल्लाह मां ज़ाल खे बि न लेखियुमि भली तूं नाराज़ थी पर अबे अम्मा खे खीर पियारींदुसि या अल्लाह उहा ज़ाल बि कावड़जी वञी सुम्ही पई मां उहो खीर अबे अम्मा जे मथनि जे आॾो जलियूं बीठोसि अबे अम्मा खे उथारिया बि कोन पियो त कुराड़ा हन वरी अलाए निंड अचे न अलाए न अचे बीठो हुयुसि आधी राति खां बाद अबो अम्मा साण उथिया चऊं पुट हिते बीठो ई मां चयो हाओ मुंहिंजा अब्बा साईं हाओ मुंहिंजी अम्मा ही त हिकिड़ी राति आहे पर मां सवे रातियूं तव्हांजो इंतज़ारु करे सघां थो या अल्लाह मां अबे खे बि खीर पियारियुमि अमर खे बि खीर पियारियुमि पोइ वञी मां आराम कयुमि इहो बि मुंहिंजो हिकिड़ो नेक अमल अथई या अल्लाह जेकर इहो नेक अमल तो वटि क़बूल आहे त इन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा नबी से फरमाया दुआ घुरी जो बस कई त पत्थर ठड़को ॾेई वञी ॿाहिरि किरियो टई जणा आराम सां ॿाहिरि निकिरी